हू तो दादा ये ना जीरो है मैं जल्दी बाहर करें तव्हांखे गाड़ी जो बंदोबस्त करे कि हॉस्पिटल में वठी तव्हांजो नालो किथे सिकंदर साहब त नाहे? हाँ हाँ पुट, पर तू मूंखे कीअं सुञाणी? मां तव्हांखे कीअं सुञाणा? मूंखे यादि आहे असां नंढड़ा हुयासीं, तव्हां असांजे घर ईंदा हुआ ऐं ॿियो त तव्हां दी शहनाज सां शादी बि कई हुई न? तूं जमाल जो पुटु शाहिद त न आहीं? शाहिद न साईं, पर राशिद। ऐं शाहिद किथे आहे पुट? हुनखे ज़ालिम जाबिर माराए छॾियो। जाबिर? छा हू अञा जहिड़ो आहे? पर मूंखे कंहिं ॿुधायो हुनखे उमिरि क़ैद जी सज़ा आयल आहे। अहिड़ा माण्हू एतिरो आसानीअ सां कीअं था मरी सघनि? हू हिन वक़्तु मून लाइट क्लब जो मालिक आहे ऐं क़तल कराइण हुनजो पेशो बणिजी चुको आहे। हुनजे इशारनि ते शहर में रोज़ानो अलाए केतिरा क़तल था थियनि। पर तव्हां मूंखे इहो ॿुधायो मुंहिंजी भेण परवीन किथे आहे? परवीन मूं वटि आहे पुट, ऐं मां हुन जी शादी बि कराई आहे। सच? मूंखे हुन वटि वठी हलो, जल्दी हलो। हलो मूंखे हुन वटि वठी हलो। हलो हलिया बाबा। अरे मूंखे ज़रूर मीटिंग में अटेंड कर। तू शॉपिंग कर हली वञ न। तव्हां नाल त तमामु ओहो अञा नाराज़ आहीं ख़बर? ॾिस मूंखे ऑफिस में कमु न हुजे, मां तोसां ज़रूर हलां। इहे तव्हांजा कमु क्या मां तई कोन कंदा। चङो त ईअं कर, शॉपिंग करे तूं सिधे मुंहिंजे ऑफिस में उतां गॾिजी पोइ घुमण लॻो। ठीकु आहे? ठीकु आहे, ओके बाए। नाकाम रड़ियूं करण जी कोशिश न कजांइ छोकिरी, न त गोली मेजाले मां पार थी वेंदई। छो करे बदमाश? जोनी हाणे शायदि तोखे जोनीअ जे जुनून जी ख़बर कोन्हे। परवीन ही रिस्क रहा हुआ।
शहनाज मां तुंहिंजो पुराणो क्या थी जबान संभाले ॻाल्हि मुंहिंजो नालो शहनाज न पर पवीना आहे तूं मुंहिंजे लाइ साॻी शहनाज आहे पर तूं घबराए न असांजे कोटनि में तूं महफ़ूज़ आहीं हाणे दुनिया जी का बि ताक़त तोखे असां खां जुदा नथी करे सघे You are stupid. तव्हांखे अहिड़ी हरकत करे शर्म न आयो? शर्म वारो हिस्सो त असां पंहिंजी ज़िंदगीअ मां ई कढी छॾियो आहे हाणे हिते शर्म जो कहिड़ो कमु आज मुंहिंजी बाह में पंहिंजो रेशमी बदन जेको हिकदमि रखियो वधायो त मां तुंहिंजो टको बंदि करे ॾींदसि अरे चढ़ी ही हेतिरा बग़ैर तोखे नज़र नथा अचनि ही हमलो कंदड़ गिदारीअ खे चके चमाड़े छॾींदा आहियूं औरत खे कंसो सम्झण वारा मक्का तोखे पंहिंजी कूड़ी वॾाई ते घमंड आहे पर शायदि तोखां मारवी जी सचाई सुरे विसरी वई जहिड़ो उमर जहिड़े बादशाह जो सर झुकाए ऐं संदसि मगरून मेलनि खे खाते मिलाए छॾियो अॼु मां उमर न पर अमर बणिजी आयो आहियां अॼु तोखे मुंहिंजे मन जी मुराद ज़रूर पूरी करणी पवंदी छो त जाबिर जेको चवंदो आहे सो करे ॾेखारींदो आहे छा असां परे मुंहिंजे हवाले कर वञा तव्हांजो उहो असर थींदो जो तव्हां दुनिया लाइ तमाशो बंदि थींदो जाबिर जे पंजनि मां शिकार खे आज़ादु कराइण सवली ॻाल्हि न आहे कमीना अदा सारा है कमीना ये मुझे मुर्ख है त मां कॾहिं तूं चवां त ही तुंहिंजो भाउ आहे जेकॾहिं परवीन जी ज़िंदगी प्यारी अथई त पंहिंजे पाण खे असांजे हवाले करे छॾ